नाज़रीन अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त अमन अमान सिंध ऐं वफ़ाक़ जो गॾियल मसइलो आहे, छो त उहो इंसानी जानियन जो मसइलो आहे। सिंध मां धाड़ेल राज जो ख़ात्मो कयो वेंदो। सिंध पुलिस खे जेतिरा हथियार घुर्जनि असां ॾींदासीं। मां पाण कचे जो दौरो कंदुसि। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शेख रशीद चयो त कराची में समूरनि इदारनि जे सरबराहनि सां मुलाक़ात कई आहे। सिंध पुलिस खे APC हथियार ऐं ड्रोन्स ॾियण लाइ तयार आहियूं। धाड़ेलनि ख़िलाफ़ दहशतगर्दी जा केस दाख़िल कया वेंदा। हिन चयो त सिंध हुकूमत सूरत हाल खे पाण मुंहुं ॾियणु चाहे थी। सिंध हुकूमत चाहे त रेंजर्स जी मदद ॾियण लाइ तयार आहियूं। हिन चयो त सिंध में न गवर्नर राज जी ॻाल्हि थी आहे ऐं न वज़ीर आज़म सिंध में मदाख़लत करणु चाहे थो। इमरान ख़ान 5 साल पूरा कंदो ऐं हुन सां गॾु आहियां। ईंदड़ इलेक्शन में बि इमरान ख़ान हुकूमत ठाहींदो। हुन चयो त नादरा जा करप्ट माण्हू दहशतगर्दनि खे कार्ड ठाहे ॾेई रहिया हुआ। उन्हनि खे गिरफ़्तार कयो आहे। नादरा में माण्हुनि जाली सुञाणप कार्ड ठाहे करोड़े रुपया कमाया आहिनि। नादरा खे करप्ट माण्हुनि खां साफ़ कंदासीं। हिकु सवाल जे जवाब में हिन चयो त गुम थियल माण्हुनि लाइ क़ौमी असेंबली में कानून आणे रहिया आहियूं। इमरान ख़ान जी मौजूदगी में कंहिं बि मुल्क खे पाकिस्तान में फ़ौजी अॾो न पियो ॾिनो वञे।